वीराणे जनाज़े जी नमाज़ त पढ़ी आयासीं। भला ॿुध, कल न जेका पाण खे घोर मिली उहे पैसा किथे आहिनि? उहा तो ही कपड़नि में ॿधी पई आहे। छा कंदे उनखे? यो हाणे जेके सभु पैसा आने आहिनि तुंहिंजे हवाले, ख़बर अथई त पाण खे राति जो वेलो करिणो आहे। राति जो कहिड़ो राज हूंदो? हर को फाते पढ़ी पंहिंजे पंहिंजे घरनि में हलियो वेंदो, वञी उते मानी टुकर खाईंदो। चरी थी आई छा? राति जो तॾहिं ते राजा वारा माण्हू कोन हूंदा छा? घर में ओरियां परियां इहे सभु महिमान उते कोन हूंदा छा? हा उहे उते हूंदा छा? जेकॾहिं उते हूंदा त सॼी राति चाहींदा ऐं पीअंदा, राति जो मानी बि खाइजंदी। तोखे त का ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे अलाए छा? हा इहा ॻाल्हि तुंहिंजी बराबरि सही आहे, पर ॿुध छा करिणो आहे? तूं हाणे हीअं कर जो ॻोठ मां 2-3 कुकड़ियूं वठी कोरा, उन में पटाटा वटाटा विझी वॾो देगड़ो खणी ॿोड़ जो चाढ़। हीअं कजांइ जो अच्छा चांवर बि ठाराइजांइ ऐं मानी बि पचराइजांइ ऐं चांहि जो बंदोबस्त बि करे छॾिजांइ। ठीकु आहे सभु कुझु थी वेंदो। अल्लाह सही मदद कंदो। रुगो उज़र ख़्वाही गुज़री वञे पोइ देरि कान लॻंदी। तूं हीअं कर वञी तॾे ते वेह। पर ॿुध ही जाड़ो ऐं राणो उहे किथे आहिनि? राणो त जनाज़े जी नमाज़ में बि गॾु, पर साईं हुन मवालीअ जी ख़बर कान्हे त इहो अलाए किथे आहे। 12 नंबर जो चंडो आहे पुटी ॼाणे। ख़ैर मूंखे मिलनि त घर मोकिलियां। राति जो मूंखे तॾे ते विहणो ई पवंदो। तूं हीअं कजांइ जो न कुकड़ खे 2-3 अन जा दाणा ॾिजांइ। भला साईं